बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद आहे सभु ठीकु हूंदा। अल्लाह पाक असां सभिनी खे पंहिंजे ज़मान में रखे, आमीन। त व्यूअर्स, अॼु जो जेको वीडियो आहे सो मां टोटल सिंधी में करे रही आहियां, छो जो काफ़ी अरसे खां मूंखे काफ़ी मतिलबु फरमाइश अची रही हुई त मां सिर्फ़ु सिंधी में ई ॻाल्हायां ऐं सिंधी व्लॉग ठाहियां। त अॼु मां थोरी कोशिशि कई आहे, अगरि हीउ व्लॉग सुठी तरह ठहियो मुंहिंजो सिंधी में त पोइ मां अॻिते बि सिंधी में व्लॉग्स ठाहींदमि। त जे त सिंधी असांजी पंहिंजी माद्री ज़बान आहे, प्यारी ज़बान, त मां अॼु हुन में ॻाल्हाईंदमि। त अॼु मां हीउ जेको वीडियो ठाहे रही आहियां, इहो मां हीअ जेके मूंखे धाणा ॻोठु वई हुयमि त मूंखे मिलिया गिफ्ट। त उते असल में हीअ सभु ख़ालिस शयूं हूंदियूं आहिनि, त मूंखे उते ई गिफ्ट मिलियूं। त मां जॾहिं मुंहिंजो हस्बैंड ॻोठु वेंदो आहे त मां उनखे ज़रूरु चवंदी आहियां त हू ॻोठ मां अहिड़ियूं शयूं वठी अचे मुंहिंजे लाइ, जीअं मिसाल मिर्च वग़ैरह हूंदा आहिनि, उते गुल मिर्च उहे हथ सां पीठल ॾाढा सुठा मिलंदा आहिनि, हीअ धाणा वग़ैरह, तेल थियो, इहे सभु शयूं। पर हुते मुंहिंजी ससु ऐं मुंहिंजी निणान मूंखे ॿुधाए रहियूं त मुंहिंजो हस्बैंड उहे शयूं तव्हां खणंदो कोन्हे। चवंदो अथनि त जेको आहे उते हर शइ हैदराबाद में मिले थी, त हितां छाजे लाइ माण्हू खणी वञे। पर मूंखे सुठो लॻंदो आहे उते अहिड़ियूं ख़ालिस शयूं जेके हूंदियूं आहिनि लाड़काणे जूं, बसि मूंखे सुठो लॻंदो आहे त उतां मां उहे घुरायां। सो हिन दफ़े ई मुंहिंजी ससु मूंखे धाणा ॾिना ऐं इन खां अलावा कुझु मिर्च बि ॾिनो कुटियल, उहे बि ॾाढा सुठा हुया, मूंखे पसंदि आया। सो उन्हनि वटि थोरा हुया फ़िलहालु कुटियल, तकड़ में मूंखे ॾिनो ऐं चयो त वरी इनशाला ॿीहर कोई ईंदो त तव्हांखे उतां मतिलबु ठाहे कुटे करे, हथ सां कुटियलनि जी वरी ॿियो ई टेस्ट हूंदो आहे, मूंखे ॾाढा पसंदि हूंदा आहिनि, मां यूज़ कंदी आहियां। हिते हर शइ मिली त वञे थी, पर बसि मतिलबु मूंखे हिननि शयुनि सां ॾाढो हूंदो आहे। सो इन करे हीअ धाणा वरी मां त खणी त आयमि, पर हिननि में हीअ जेके कख पन ॾाढा हुया, जेके मां हिन वक़्तु चूंडे रही आहियां हिन छॼ जी मदद सां, हिन छंडे ऐं इन्हनि खे मां साफ़ु कंदमि बिल्कुलु ऐं पोइ यूज़ लाइ रखंदमि। त मां हिन छॼ में छंडे रही आहियां, हिन में ॾिसो केतिरो सारो गंदु निकिरी रहियो आहे। इहे कख पन, छो जो इहे पंहिंजा ॿनीअ जा आहिनि, त उतां इहे मतिलबु इन ई मिलिया आहिनि। त मां हिननि खे छंडे सही तरह, पोइ वरी अधु जेके आहिनि से मां हिननि खे कंदमि रोस्ट कंदमि, मतिलबु थोरो भुञंदमि, पोइ भुञी करे ऐं वरी हिननि खे मां पीहंदमि। पोइ जेके यूज़ जा हूंदा उहा हाली मां थोरा सा पीहंदमि, बाक़ी ॿिया वरी रखी छॾींदमि साबित ई, जॾहिं जॾहिं ज़रूरत पवंदी त वरी मां उन्हनि खे उअं ई करे जे यूज़ कंदमि त पोइ ठाहे करे वरी पीहंदमि। त हीअ ॾिसो साफ़ु सुथिरा थी चुका आहिनि। त हाणे हिननि मां कुझु अधु मां कढंदमि, जिन खे मां वञी जेको आहे सो भुञी थी अचां रोस्ट करे, पोइ उन्हनि खे वरी पीऊं था। तो तव्हांखे अॼु जो व्लॉग कीअं लॻो ज़रूरु मूंखे कमेंट में ॿुधाइजो, त सिंधी में कीअं लॻो तव्हांखे, त मां आईंदा बि सिंधी में जेको आहे सो ठाहियां व्लॉग्स। ऐं अगरि चैनल खे सब्सक्राइब न कयो अथव त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। त इनशाला मां अॻिते बि सुठा व्लॉग्स ठाहींदमि ऐं विलेज स्टाइल जा बि ठाहींदमि। अगरि ॻोठु मुंहिंजो वञणु थियो त मां उतां बि सुठा सुठा व्लॉग्स तयारु करे ईंदमि तव्हांजे लाइ, सिंधी कल्चर जा। त हीअ ॾिसो, हीअ मां तयारु करे रही आहियां। हीअ सॼो हिननि मां हीअ गंदु निकितो आहे सॼो, हीअ मां डिस्कार्ड कंदमि, बाक़ी हे पीहंदमि। ॾिसो हीअ सुठे नमूने मां मशीन जी मदद सां हिननि खे पीही छॾियो आहे। हाणे इहे मूंखे इलाही पसंदि हूंदा, धाणा ऐं जीरो त ज़रूरु इस्तेमालु कंदी आहियां मां वेजिटेबल्स में बि, त इहे ॿ शयूं मां वधीक तादाद में वठी रखंदी आहियां। सो बाक़ी जेके आहिनि इहे साबित ई रखंदमि, जॾहिं जॾहिं यूज़ करणा हूंदा त मां इन पीहे वठंदमि फ्रेश। इलाही घणी मक़दार में मां न जेको आहे सो ठाहे रखंदी आहियां, छो जो इनजी वरी ख़ुशबू वग़ैरह सॼी ख़तमु थी वेंदी आहे। त जेको यूज़ फ़िलहालु जल्दी करणा आहिनि उहे मां ठाहे रखिया, बाक़ी वरी करे वठंदमि। त हीअ ॾिसो, तव्हांखे व्लॉग कीअं लॻो ज़रूरु कमेंट में ॿुधाइजो। पंहिंजो ख़्यालु रखिजो, असांखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। थैंक यू फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।